उमरा सोना अजीब मंजर हो, अजीब घड़ी हुई। मुझो लजपाल नबी चाचा सही डाची जे मथा सवार थियो। महबूब डाची के फरमायो तो के काथे हलणो आ, काथे वेहणो आ। उमरा सोना मुझे महबूब मदीने वारे घोट जी पाक डाची असहाबन जा दरवाजा किरास कंदी कंदी ऐं असहाबन छा कयो पाजन दरवाजन जे आडो सावा सावा गाह रखी छॾियऊं। मन गाह जी लालच में महबूब जी डाची असांजे दरवाजे ते अचे। अॼुकल्ह जो इंसान हुजूर खे नथो सुञाणे, मगर मुंहिंजे महबूब खे जानवरन बि सुञातो। जानवरन महबूब जी पाक डाची असहाबन जा दरवाजा किरास कंदी 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 साईं मौला बख्श ख़बर तॾहिं पई मुंहिंजे महबूब जी पाक डाची हज़रत अयूब अंसारी जे दरवाजे ते पहुची करे दरवाजे के मथो पई हणे सडेस पई। ओ अयूब बाहर निकरी आ, रोइण जा ॾींहं ख़त्म थी वई। मां ती इएं चवंदुसि, लाची इएं पई चवे, रो न रोइण खां बस कर यार, रो न रोइण खां बस कर यार। पुनल मके में पढ़ायो साईं, पुनल मके में पहुची वियो धई, रो न रोइण खां बस कर यार। पोयां पोयां हथ खणी चो, रो न रो। पढ़ाईंदो अॼु रोइण रब तव्हांजो ख़त्म करे छॾींदो, रब तव्हांजा दर्द ख़त्म करे छॾींदो। मां बार बार चवां थो, मूंखे राज़ी न कर, राज़ी करणो आहे त मदीने वारे घोट खे राज़ी करणो आहे। रो न रोइण खां बस कर यार, पुनल मके में। अल्लाह तव्हां खे खुश करे। आखिरी जुमला ॿुधी वठो। हज़रत अबू अयूब अंसारी जियां जो दरवाज़ो खोलियो ॾिठई तो सुभान अल्लाह। वॾो हाजे चेहरे वारो महबूब, वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो महबूब, यतीमन जो यार महबूब, डाचीअ जे मथां सवारा हज़रत अबू अयूब अंसारी रोंदो रोंदो महबूब जे पाक कदमन खे चुमियो ॾेई करे अर्ज़ कंदो आ, या रसूल अल्लाह, मां त अवां जी ख़िदमत में कोन आयो हुयुसि, अर्ज़ बि न कयो, पोइ बि मुंहिंजे मथां हेॾो करम। मुंहिंजे महबूब फरमायो, इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु। ऐ अयूब, अल्लाह बि मददगार आ, मां मोहम्मद बि मददगार आहियां। बराबर मूंॾे तो कोन आए, मगर घर में त मां मुस्तफ़ा खे रोई सॾड़ा पियो करी। ऐ अयूब, मां मोहम्मद खे जेको सिक सां सॾड़ा कंदो आ, सिक सां सॾड़ा कंदो आ, मां मोहम्मद उन जा बेड़ा पार कंदो आहियां। हज़रत अबू अयूब अंसारी सरकार जे अचण ते तकड़ो तकड़ो घर आयो, पंहिंजी घरवारीअ खे मुबारक ॾेई करे छा पियो चवे, अची वियो भलारो नबी, वॾे शान वारो सुहारो नबी।